2022 जी ॿोॾनि खां पोइ सिंध में लॻभॻि 75% खां मथे जेका ज़री ज़मीन आहे उहो पोखी लाइक़ न रहेगी। जिते किथे पाणी बि ठलो, 15 ज़िला सख़्तु मुतासिर थिया हुआ ऐं बाक़ी ज़िलनि में बि इनडायरेक्टली मुतासिर थिया हुआ, पर ओवरऑल ज़रात खे कापारी धकु लॻो। इन खां पोइ हिकदमि चैलेंज हो त कणक जी जेका उपत आहे हिन साल 2022-2023 में उनखे एतिरो पोखे वञे त जीअं असांजी खपत जेका आहे पूरी थी सघे, या जेतिरो असां पोखींदा आहियूं घटि में घटि ओतिरो पोखे सघूं या हिन खां वधीक पोखे सघूं। इन लाइ फेडरल गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट गॾिजी सिंध में 40 लख टन कणक जेको आहे उनजो टारगेट लॻायो ऐं हिन लाइ 4000 रुपया बि सिंध हुकूमत इमदादी क़ीमत मुक़ररु कई हुई फी मण ॿोड़ीअ जी, त जीअं वधि वधि माण्हू पोखीनि ऐं असांखे टारगेट इहो अचीव थी सघे। 40 लख टन जो टारगेट हासिलु थी सघियो न थी सघियो, इन हवाले सां जेके साम्हूं अंग खराया आहिनि उन्हनि जो तव्हांखे तफ़सील ॾियूं था। हिन साल 40 लख टन कणक हासिलु करण जे लाइ 1.5 लख एकड़ वधीक ते पोखाई कई हुई कणक जी सॼी सिंध में। इहो टारगेट सरकार तरफ़ां ऑफिशियल फिगर जेके जारी कया उन हिसाब सां सिंध में को लॻभॻि 3,60,000 एकड़ जेको आहे ज़मीन ते पोखाई कई हुई, जॾहिं त गुज़िरियल साल 29 लख ऐं 20,000 एकड़नि ते पोखाई कई हुई हुई ऐं उन ते असांखे 35 लख खां मथे जेको आहे असांखे टन कणक मिली हुई, 35 लख टन। पर हिन साल असांखे कुझु 36 लख टन जे क़रीब लॻभॻि असांखे कणक हासिलु थी सघी आहे। जेको टारगेट हो 40 लख टन जो उहो हासिलु न थी सघियो आहे ऐं असां 4 लख टन जो शॉर्टफॉल में आहियूं। कणक उपत जे हवाले सां सिंध में ख़ैरपुर ज़िले में सभ खां वधीक कणक पैदा थी, जॾहिं उन खां पोइ सांगड़, नौशर फिरोज़, नवाबशाह ऐं दादू ज़िलनि में, इहे ज़िला जेके हुआ इन्हनि में सभिनी खां वधीक कणक उपत रिकॉर्ड कई हुई। जेके असांजी स्क्रीन ते बि ज़िला हलनि पिया, उन्हनि जे नंबर सां गॾोगॾु ज़िलनि जी तरतीब ॾिनो वियो आहे। इहा सूरत हाल हिन साल रही आहे। पर हिन में जेका ॻणती जो की ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जेका एवरेज असां वटि कणक लथी आहे उहा को लॻभॻि 29 मण फी एकड़ लथी आहे, जेका गुज़िरियल साल 3 मण फी एकड़ लथी हुई। इन साल 1 मण घटिताई आई आहे ऐं घटिताई जेका आई आहे, हालांकि ॿोॾ खां पोइ ज़मीनूं जेके हुयूं उहे वधीक ज़रख़ेज़ थियूं आहिनि। इहा हिकिड़ी मिथ आहे, इहा हिकिड़ी हिन में नंबर्स बि हिनखे सपोर्ट कनि था। जॾहिं बि ज़मीन ॿोॾ ईंदी आहे, ॿोॾ खां पोइ ज़मीन जी सूरत हाल बहितर थींदी आहे ऐं उते पोखी जेका उपत आहे उहा उनजी प्रोडक्शन जेका आहे उहा वधी वेंदी आहे। पर हैरानकुन तौर ते इहे नंबर्स घटि अचनि पिया। अहिड़ी तरीक़े सां जेको सिंध में सभिनी खां वधीक ॿिनि ज़िलनि में पर एवरेज पर एकड़ यील्ड आई आहे उहो हैदराबाद मटियारी ज़िलो, जिते 40 मण जेको आहे फी एकड़ लथो आहे। उन खां सवाइ नवाबशाह में 36 एकड़, लाड़काना में 34 एकड़ ऐं टने लहर दादू में 33 मण जेको आहे फी एकड़ कणक लथी आहे। इहे अंग खर असांजे ज़िलनि जा आहिनि ऐं जिन में इहो रिकॉर्ड साम्हूं आयो आहे। जिते इन सूरत हाल मां सिंध में जीअं मां तव्हांखे ॿुधायो 36 लख टन जेको आहे उहो उपत हिन साल असां वटि कणक जी थी आहे। पर असां वटि सिंध में जेका पर कैपिटा रिक्वायरमेंट आहे, हर माण्हू सॼे साल में 115 किलो कणक या अटो इस्तेमालु करे थो। तंहिंजे करे असांजी टोटल खपत पाकिस्तान जी सिंध जी आबादी जे हिसाब सां जेकॾहिं असां 6.25 करोड़ जी आबादी बि लॻायूं, जेका 2023 में हाणे आदमगढ़ जे नतीजे में साम्हूं शायदि अचे, पर इन जे लॻभॻि जेकॾहिं लॻायूं त असांखे 66 लख टन कणक खपे थी। असां 36 लख टन कणक उपत कई आहे, जंहिं करे 3 लख टन जो शॉर्टफॉल आहे। 3 लख टन हिकिड़ो तमामु वॾो अंग आहे, माना तव्हां असां 50% खां बि घटि कणक पैदा कयूं पिया, 50% जे लॻभॻि पैदा कयूं पिया ऐं 3 लख टन जो शॉर्टफॉल आहे, जंहिंमें सिंध हुकूमत 14-15 लख टन जो ऑर्डर प्लेस कयो आहे इम्पोर्ट करण जे लाइ ऐं कुझु पास्को खां 10-12 लख ख़रीद कई वेंदी। तंहिंजे करे शॉर्टफॉल जेको रहंदो, हाणे सिंध में इहो पहिरियों दफ़ो थिए पियो जो एॾो वॾो शॉर्टफॉल साम्हूं आयो आहे। तंहिंजे करे डेफिनेटली हिन साल सॼे साल 2023 में कणक जी खोट बरक़रार रहंदी ऐं उनजे नतीजे में अटे जी खोट बरक़रार बि रहंदी ऐं इहो फूड सिक्योरिटी जो जेको मसइलो आहे सिंध में ख़ासि तौर ते वधंदो वञे पियो। तंहिंजे करे पॉलिसी मेकर्स ऐं जेके आबादगार आहिनि ऐं ॿिया जेके सिंध जा शहरी आहिनि उन्हनि खे इन मामले में सोचणु घुरिजे त इहा जेका गिणती आहे इहा वधीक ख़तरनाक सूरत हाल इख़्तियार न कई वञे। छाकाणि ॿियो हिकिड़ो मामिलो इहो बि आयो आहे, जॾहिं नंबर साम्हूं आया त कुझु असांजे माहिरीन जो ख़्यालु हो त सिंध में रिकॉर्ड कणक पैदा थींदी, पर हिकिड़ो ओपिनियन इहो बि आहे जेका तस्दीक नथी थी सघे त शायदि कणक जेका आहे
उहा वधीक थी आहे 8-10 लख टन, पर उनखे इजाज़त ॾिनी वई आहे त उहा स्मगल थिए, ॿाहिरि वञे ॿियनि सूबनि में, ऐं ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान स्मगल थिए, त जीअं पंहिंजो उहे जेके होल्डर्स आहिनि, जेके इन धंधे में मुलविस आहिनि, ख़ुराक खाते सां मिलियल जेके माण्हू आहिनि, उहे शायदि इन मां लाभ हासिल कनि पिया, ऐं 8-10 लख कणक लिकाई वञे पई। हाणे हिकिड़ो ओपिनियन आहे, इहो कीअं हिन खे तस्दीक थींदी, पर इन जी तस्दीक हिकिड़े दलील सां बि थी सघे थी त सिंध में 4000 कणक 4000 रुपया फी मण सरकार मुक़ररु कयो, पर इहा विकामे पई, ख़रीद कई वञे पई 4300 रुपया 4500 रुपया जे लॻभॻि कई वञे पई। इहो पहिरियों दफ़ो थियो आहे सरकारी अघ खां वधीक ते कणक जेका आहे उहा ख़रीद कई वञे पई। त इहे कुझु अंग अखर आहिनि ऐं इहे कुझु नंबर्स आहिनि कणक जे हवाले सां जेके तव्हांखे ॿुधायूं पिया। हिन में डेफिनेटली ख़ुराक खाते जी जेका नाअहली आहे उहा मौजूदु आहे, ऐं हिन में काफ़ी जेके क्राइसिस आहिनि ऐं जेके स्कैंडल्स आहिनि उहे साम्हूं ईंदा रहनि था, ऐं असांखे ख़बर पवंदी रहे थी त कीअं ख़ुराक खाते जा माण्हू हिन सॼे सिस्टम खे हलाइनि था, ऐं पोइ आम माण्हू वीचारो महांगे अटे जी सूरत में ऐं महांगी कणक जी सूरत में ईंदड़ साल जा ॿिज बि महांगो थी वेंदो, ऐं उनखे ईंदड़ साल जे लाइ तकलीफ़ ईंदी। मोहसिन बाबर खे अॼोके प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।